साइण साईं असांजा किताबनि जी कूर, ख़्याल जी सेड़ ऐं जाखोड़ी इंसाननि जी मेड़। किताब ओलाको, लेखक मोहम्मद असलम भुट्टो। उनवान सिंगार। सिंगार कोझे हुजण जो रद्द अमल आहे। पंहिंजे अंदर में हुस्न खां बेख़बर सिंगार ते भाड़ींदा आहिनि। चहिरो हुस्न जो टाइटल आहे। हर चहिरे जी पंहिंजी पंहिंजी रौनक आहे। पर महबूबियत जो ज़ाइक़ो हिकु ई हूंदो आहे। नंढड़ा ॿारड़ा कंहिं बि सजावट ऐं सिंगार खां सवाइ हुस्न खे जोभन बख़्शींदा आहिनि। ख़ारिजी कसाफ़तनि खां पाकीज़ा हुस्न बि पंहिंजी सखावत जो रक़्स कंदो आहे ऐं मौसूमियत सुर विखेरींदी आहे। हुस्न जी सिहत जो दारो मदार जियापे जी तंज़ीम आहे। अख़लाक़ी सामान में अमीन, खाद ख़ुराक में मुनसिफ़, ख़ारिजी आलूदगीअ खां किरी करणु ऐं दाख़िली लज़त में हबश खां परहेज़ करणु ज़रूरी आहे, छो त उन्हनि जा मुहलिक असर हुस्न खे बीमार कनि था।